अस्सलाम वालेकुम। हिन वक़्तु असां कराची डाहो हॉस्पिटल में मौजूद आहियूं ऐं आपा शबीरा खे जेको एक्सीडेंट थियो आहे हुन वक़्तु असां हुते पहुता आहियूं ऐं भाऊ सराब सुमरो मो हिते मौजूदु आहे। हिन वक़्तु सॼी सिंध दुआऊं आहे, अल्लाह पाक हुनखे सिहत ॾींदो। मज़ीद असां अस्सलाम वालेकुम भाऊ सराब, ये जो आपा के जो धक लगो आहे उहो कीअं लॻो आहे थोरी नी तव्हां ॿुधाए था सघे? एक्सीडेंट थी पियो जी जी हॉस्पिटल मां वरी हेॾे रेफर कराची। जी हिन वक़्तु असां ट्रामा सेंटर में बीठा आहियूं ॿाहिरि। CT स्कैनिंग थी वई आहे, एक्सरे बि थिया आहिनि, 6-7 पासरियूं ॿुधाइनि पिया पासरा जो फ्रैक्चर आहे उन्हनि खे, मथे जो धक बि लॻो त होश में त आहे, ॻाल्हाए ॿोलाए थी आहे, थोरो क्रिटिकल कंडीशन। सभिनी खे चवंदासीं दुआ करो उन्हनि जे लाइ। साईं हिन वक़्तु सॼी सिंध दुआ लाइ बाक़ाइदे असांजी शलादी सिंध न्यूज़ बि हिन वक़्तु टीम पूरी हिन लाइ दुआ आहे। हुननि जा परस्तार आहिनि आपा शबीरा चन्ना जा, जीअं हुननि जो पंहिंजो बि इस्तिलाह हिकिड़ो मशहूरु आहे, खेरा जे सिर ते ख़ैरु हुजे। ॿियनि जो बि सिरनि जो ख़ैरु घुरंदी आहे, अलाह साईं सिर ते बि ख़ैरु करे। जेके बि दोस्त ॾिसनि था असांखे उन्हनि खे इहो चवंदा हुन लाइ दुआऊं कनि, ख़ासि करे जेके मके मदीने में असांजे सिंधी दोस्त हितां विया आहिनि उमिरो करण जे या हुते रहनि था, उन्हनि खे बि इल्तिजा कंदासीं त हुन लाइ दुआ कनि अलाह साईं जी बारगाह में। हिते असां त बीठा आहियूं, हिते CT स्कैनिंग बि थी वई आहे, एक्सरे बि थी आहे, ऐं इलाजु शुरू न थियो आहे। इलाजु शुरू कनि त जीअं जल्दी रिकवर थिए, जीअं जल्दी बाक़ी नादिया जेका हुननि थी आहे हुनखे ॿाह में फ्रैक्चर आहे, उहा त सही आहे, हाणे हुनखे घर मोकिलिनि था थोरी देरि। बाक़ी अलाह साईं ख़ैरु करे, ईंदड़ 24 कलाक अहम आहिनि डॉक्टरनि खे चवणु मूजिबि। हिते आयो पाण ड्रामा जो इंचार्ज आहे, बाक़ी मुंहिंजी धीअ जो ड्यूटी हूंदी आहे पर उहो असांजे करे ख़ासि करे हिते आयो। चैनल जी का टीम बि पहुती आहे ॿी का? जी जी बिल्कुलु, धरती TV न्यूज़ जो रिपोर्ट असांजी बीठो आहे रिपोर्टर बोस बुगियो साहब आहे, ॾाढी साहब बि दोस्त आहे, आवाज़ TV जा, KTN न्यूज़ जा, सिंध TV जा, सॼी सिंध माना सिंधी मीडिया तक़रीबन हिते आई शाम जो। असां बि हिन वक़्तु बीठा आहियूं ॿिए हाणे हुननि जे वारसनि खां मुंहिंजा पुट बि आहिनि हिते। असांजी त इहा ई कोशिशि आहे त जल्दी खां जल्दी इलाजु शुरू थिए। अस्सलाम वालेकुम। जीअं त हिन वक़्तु असां कराची डाहो हॉस्पिटल मौजूदु आहियूं ऐं आपा नाले वारी अदाकारा आपा शबीरा जेकी हिन वक़्तु में ICU में पई आहे, भाऊ हिते हुनजो फर्ज़ंद मौजूदु आहे, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त इहो वाक़ियो कीअं पेश आयो। अस्सलाम वालेकुम भाईजान। वालेकुम सलाम। अदा इहो वाक़ियो कीअं पेश आयो तव्हां ॿुधाईंदो? हा अदा ॻाल्हि इहा आहे त असांजी अमल वञे पई दावत जेको आहे त हलाणी ताज़ी अमल जे भरिसां नेशनल हाईवे ते त अचानक तेज़ रफ़्तार में गाॾी जो टायर फाटी पियो, जंहिं करे गाॾी कंट्रोल कान निकिरी वई, एक्सीडेंट थी पियो, पलटी थी पई। अलाह ख़ैरु कयो, हाणे का त असांजी भेण बि पई का त ज़ख़्मी थी पई आहे ऐं का त अम्मा खे ॾाढा धक लॻी आहे। न सभिनी दोस्तनि भाइरनि खे अपील आहे ऐं तव्हां दोस्तनि भाइरनि खे बि अपील आहे त दुआ कयो, अलाह करे सिहतयाब थिए ऐं ख़ुशि थिए, महिरबानी। अच्छा, हिते जेके तव्हां सां कंहिं गवर्नमेंट जी तरफ़ां को राब्तो कयो आहे? जीअं त आपा शबीरा जे फर्ज़ंद इल्ताफ़ अहमद सां बि मुलाक़ात थी, हुनजा मूंखे ॿुधा कलादी समाजी ताजी टीम पहुती, गुलाम हैदर कलादी, ख़ालिद कलादी ऐं इल्ताफ़ कलादी सुबह जा तव्हां मूंखे ॿुधो। ऐं हिन वक़्तु असां एमरजेंसी गेट ते मौजूदु आहियूं, तव्हांखे एमरजेंसी गेट बि ॾेखारियूं था। ॾिसो हीअ एमरजेंसी गेट आहे जिथे ते सॼी सिंध आपा शबीरा खे दुआ करे पई, अल्लाह पाक उनखे सिहत ॾींदो। ऐं हिन वक़्तु सॼी सिंध दुआ गो आहे ऐं मके मदीने में जेके रहनि पिया ऐं उनखे बि असां चऊं पिया त दुआ कयो ऐं हुनजे लाइ सिहत लाइ वॾी महिरबानी थींदी। हिते रिपोर्टर बशीर अहमद कलादी सिंध न्यूज़ कराची।